साईं के रोज़े का अंदर का माहौल है इस तरह का, काफ़ी सारी भीड़ लगी हुई है। हाँ चाचा दियो दियो मुझे भाई वठो वजे या हाणे शयूं जाम पिया माण्हू वठे पर कहिड़ी शइ वठे सम्झ में त ॻाल्हि कान्हे हीअ छा आहे बाबू नगर हीअ आहे ॾिसो हीअ अंधो भाऊ आहे दुकान वारो माशाल्लाह माशाल्लाह ये छा लिखियो अथस अरे ॾिसो था मामा ये उधर वन मंडे वो नवा वो डाले ये ना तो कर पक्ष मार के करा कौन से कितना आगे भैया पाले भरना है भर गया
ये आहे चिलम नाले सां चवंदा आहिनि सुल्फी बि चवंदा आहिनि चिलम बि चवंदा आहिनि भुंगरी बि चवंदा आहिनि चिलम चिलम इसमें लाखों करोड़ों इलम हा भले रोज़नि छाट मारो रोज़नि छाट मारो छाट मार और मंदर क्या है तीनों चेक 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 बाबा